अस्सलाम वालेकुम माया तानिया हुसैन चना मूंखे तव्हां सभु सुञाणींदा ई आहियो पोइ बि नालो खणणु ज़रूरी हूंदो आहे ऐं मुंहिंजी सिस्टर एरी हुसैन चना मूंसां गॾु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। ऐं असां शूटिंग ते आया आहियूं, सॉन्ग जी शूटिंग आहे। हिन महिल मामा राजा जो सेट आहे, असांखे तमामु घणो मज़ो थो अचे छो त असां सां गॾु मामा आहे। मामा त हूअं ई मज़े जा हूंदा आहिनि, प्यारा हूंदा आहिनि। ऐं मामा राजा मामा डायरेक्टर आहिनि, प्रोड्यूसर आहिनि हिन सॉन्ग जा। ऐं राजा मामा सां बि तव्हां सभिनीनि खे मिलंदासीं। हा मामा तव्हांखे ख़बर आहे वीडियो छो था ठाहियूं? बस गलती थी वई आहे। राजा मामा यूट्यूब जे लाइ वीडियो पई ठहे। यूट्यूब जेको सादिया जेका असांजी सिस्टर आहे सादिया, अच्छा हुन जे लाइ जेको HD स्टार जेको ठाहियो आहे यूट्यूब, अच्छा हुन जे लाइ क्लिप पिया ठाहियूं। ओके बेस्ट ऑफ लक। ऐं राजा मामा सभिनी कामयाब थींदो जी। थैंक यू राजा मामा। ऐं मामा सॉन्ग जा डायरेक्टर त तव्हां आहियो ऐं उन जो सिंगर जेके आहिनि उन्हनि जो नालो ॿुधायो। ऐं शाइर केरु आहिनि? शाइर इन जो बख्शन मीराणी जी, बख्शन मीराणी आहे। सही, थैंक यू राजा मामा। अज़र जोखियो बि असां सां गॾु आहे, असांजो उन्हनि सां बि मिल रहिया आहियूं तव्हांखे। अज़र जोखियो साहब असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अज़हर भाई। वालेकुम अस्सलाम, कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। अज़हर भाई यूट्यूब जे लाइ वीडियो पई ठाहियां, सो उन में तव्हांखे बि शामिल कयमि। वॾी महिरबानी तव्हांजी। हीउ गानो असांजे लाइ लकी साबित थींदो इंशाअल्लाह, छो त मुंहिंजे पाड़े में ॿ मुंहिंजी भेनर आयूं आहिनि। मां त अमर जो बि इंतज़ारु पियो कयां त आपा शबीरा बि ईंदी, उन लोगो ॾेई छॾियो असांखे। हाणे ईअं उन खां सवाइ मज़ो न ईंदो असांखे कंहिं बि शूट में। उन्हनि जी जॻह ते अदी आई आहे, अदी एनी, अदी तानिया, तव्हांखे असां कृष्ण हदीत में वेलकम था कयूं। ऐं हीउ गानो असांजे लाइ लकी साबित थींदो। असांजो डायरेक्टर आहे राजा वहीद हसन साहब, मुंहिंजो वॾो भाउ आहे ऐं ज़बरदस्त कैमरामैन सलमान। असांजो टीम आहे, इदरीस भाई आहे, अली भाई, सभु वेठा आहिनि। सभु असांजे ख़्याल जे लाइ हिते आहिनि सभु असां बिल्कुलु। ऐं सभिनीनि जो तारुफ़ राजा मामा अवां पाण कराईंदा वञो। इदरीस भाई, अली भाई, मलिक जावेद साहब। ओके जी ठीक है, वेरी नाइस। अयाज भुट्टो जी मुझे पार्टनर है, अयाज भुट्टो तव्हांजो ख़ासि पार्टनर। ओके थैंक यू। ऐं मामा लोकेशन कहिड़ी आहे इहो बि ॿुधाए छॾियो। गुलशन हदीद जो भित ज़बरदस्त पार्क आहे हिते। नालो छा आहे सर? हिल पार्क। हिल पार्क। छो जो जॾहिं असांजा व्यूवर्स ॾिसंदा आहिनि त उहे लोकेशन जे बारे में बि मालूम कंदा आहिनि, छो जो लोकेशन एॾी प्यारी आहे मामा। जॾहिं असां हिते वीडियो था ठाहियूं त ॾाढी लोकेशन प्यारी पई अचे, इन जे करे। ऐं थैंक यू सो मच सभिनीनि जे लाइ। ऐं HD स्टार सभई मिली चओ, सब्सक्राइब कयो। वेलकम HD स्टार। थैंक यू। सो अवां सभिनीनि ॾिठो त हींअर कमेंट्स वरितासीं। ऐं मूंखे त तमामु घणो मज़ो आहे HD स्टार चवण में। ऐं हींअर असांजे हिते DOP जेके कैमरामैन आहे। अच्छा त शूट था ॾेखारियूं तव्हांखे त कीअं थी थिए। मां ॻाल्हायां तानिया, थोरो गैप ॾींदो? जी जी। हिन महिल असां HD स्टार जे लाइ शूट था कयूं। सलमान भाई काॾे भॼियो? सलमान भाई असां तव्हां ॾे पिया अचूं, असां सम्झी सघूं था। हे सलमान भाई आहिनि ऐं असांजा सिंगर जेके आहिनि उहे बि आहिनि। ऐं अस्सलाम वालेकुम सलमान भाई। सादी बाजी जो जेको यूट्यूब चैनल आहे HD स्टार्स, उन जे लाइ वीडियो पई ठहे। अच्छा, ऐं मां इहो बि चवणु चाहियां सलमान भाई, जीअं तव्हां नए आर्टिस्ट खे सिलेक्ट कयो आहे, मॉडल जेके आहिनि, छा तव्हांजो नालो पाण ॿुधाए छॾियो? अच्छा ज़बरदस्त। उनखे अलावा तव्हां प्राइवेट ते बि घणा प्रोजेक्ट कया आहिनि, ठीकु आहे न? असांखे ख़बर पई आहे, लिकाइण जी ज़रूरत न आहे। हे जेके आहिनि प्राइवेट वीडियोज़ पंहिंजी जेके ठाहे ऐं सुठी यूट्यूब ते पोस्ट कंदा आहिनि, तव्हां हिननि जो बि जेको आहे चैनल सब्सक्राइब कजो, तव्हांखे पाण ॿुधाए छॾींदा ऐं असां लिंक हेठां ॿुधाईंदासीं। हाल ई न पोइ, ठीकु आहे न? हे चवणु ज़रूरी आहे। ऐं ये लोकेशन मां सभिनीनि खे ॾेखारींदमि। ऐं मां सभिनीनि खे लोकेशन ॾेखारियां त तमामु घणी प्यारी लोकेशन आहे। ऐं असां सभई इंजॉय पिया कयूं, शूट रिकॉर्डिंग बि कयूं था सॉन्ग जी। ऐं ॾाढी ज़बरदस्त लोकेशन आहे, मूंखे त ॾाढी पसंदि आई आहे। सो तव्हां भी ॾिसो, हे ॾिसो पोयां रिकॉर्डिंग हले पई गाने जी।
इंशाल्लाह मां कोशिश कंदमि त मां हे जेको आहे वीडियो जी लिंक सो पेज ते बि अपलोड कयां ऐं अवां सभु ॾिसजो। सो HD स्टार्स खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं अहिड़ियूं खोड़ साथियूं वीडियोज़ तव्हांखे मिलंदियूं। ऐं मां अव्हांखे लोकेशन बि ॾेखारियां थी गॾ में। सो लोकेशन ॾिसो केॾी प्यारी आहे माशाल्लाह। अव्हां सभई बि हिते घुमणु अची सघो था पंहिंजी फैमिली सां गॾु। ऐं सॉन्ग जो जेको आहे शुरूअ जा मिसरा जेके आहिनि मां उहे अव्हांखे ॿुधायां थी। ज़िंदगी आ या हादिसो आहे, तमामु सुठो सॉन्ग आहे। इंशाल्लाह कमिंग सून में ईंदो, अव्हां ॾिसजो ज़रूरु। या हादिसो आहे हींअर जेको असांजा अदा आहिनि सिंगर, उन्हनि जो जेके आहिनि सिंग पई वठिजे लिपसिंग जी। उस जे करे मूंखे नज़र न पई नज़र नथी पवे। ऐं हाणे मां वीडियो बंदि थी कयां। सो थैंक यू सो मच। HD स्टार्स खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, चैनल खे शेयर कयो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।